ज़िक्र कंदासीं उन हिसे जो या उन पासे जो समाज जो जंहिंखे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। ॻाल्हियूं त थींदियूं आहिनि ऐं पूरी दुनिया में डेवलप्ड कंट्रीज़ में यकीनी तौर ते कमु थिए पियो, पर पाण पाकिस्तान जी ॻाल्हि कंदासीं, सिंध जी ॻाल्हि कंदासीं त असां वटि क़ानून साज़ी बि थींदी आहे। असां वटि जेके तंज़ीमूं आहिनि, NGOs आहिनि, उहे ॻाल्हियूं बि थींदियूं आहिनि, सेमिनारनि ताईं उहे महदूद रहंदियूं, पर जेकॾहिं अमली तौर ते असां ॻाल्हि कयूं त बिल्कुलु असां हूअं त इंसान जेके बि आहिनि, जहिड़ी बि जिन्स आहे, उहो मर्द आहे, औरत आहे, या उहो खदड़ो फ़क़ीर आहे, या उनखे असां ट्रांसजेंडर बि चऊं था, त उहे सभु बराबरि आहिनि। पर अफ़सोस सां, बिल्कुलु अफ़सोस सां, असां वटि इन सेगमेंट खे असां वटि नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, ट्रांसजेंडर खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे। उहो ॼमण खां वठी जेसीं ताईं उहो पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे थो त ॾाढी ॾुखी ज़िंदगी हुजे थी उन्हनि जी। ॻाल्हि कंदासीं, अॼु एहतजाज कयो आहे UNDP ऐं वफ़ाक़ी हुकूमत जे मातहत कुझु प्रोजेक्ट्स आहिनि जेके हेल्थ सर्विसिस फ़राहम कंदा आहिनि ट्रांसजेंडर्स खे ई, उन्हनि खे नौकरीअ मां बरतरफ़ कयो वियो आहे। नौकरियूं मिलणु, नौकरीअ में कोटा रखणु, इहो क़ानून साज़ी त ज़रूरु थींदी आहे, पर उन ते अमल न हुजण जे बराबरि हूंदो आहे। पर अमल त ठहियो, हाणे वरी उन्हनि खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे, एहतजाज कयो वियो आहे। ॿुधाए पियो वञे त 101 जेके मुलाज़िम आहिनि, ट्रांसजेंडर आहिनि, जिन खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे। छो कढियो वियो आहे, कहिड़ो जवाबु ॼाणायो वियो आहे, ऐं उन्हनि एहतजाज कयो आहे। लाड़काने जे सचल कॉलोनी में अॼु एहतजाज थियो आहे ऐं एहतजाज जी अॻवानी कंदड़ ट्रांसजेंडर अॻवान सिमरन ख़ान सां असां राब्तो कयो आहे। हिन वक़्तु असां सां प्रोग्राम में गॾु आहिनि। मैडम, तव्हांखे असां भलीकार चऊं था। जी, महिरबानी। अॼु तव्हां एहतजाज कयो आहे, एहतजाज में तव्हांजा मुतालबा छा हुआ, ऐं जीअं मूं पंहिंजे इंट्रो में ॿुधायो त तव्हांखे नौकरीअ मां बरतरफ़ कयो वियो आहे, कहिड़ो जवाबु ॼाणायो वियो आहे अव्हांखे? एक्चुअली मां पाण सिमरन ख़ान थी ॻाल्हायां लाड़काने खां। असांखे 2012 खां वठी असांजो हिकु इदारो आहे जेको इंसानी सिहत ते कमु कंदो आहे। स्पेशली असां पंहिंजे ख़्वाजा सरान जे लाइ जेको आहे फ्री सर्विसिस ॾींदा आहियूं। पोइ उहो असांजो एक्चुअली प्रोजेक्ट यको हले पियो बिना कंहिं जवाज़ जे, बिना कंहिं सबब जे जेको आहे सो उनखे 18 जुलाई ते जेको आहे सो उनखे क्लोज़ कयो वियो आहे। एक्चुअली इन जो जेको आहे माना कंहिंखे का ख़बर बि नाहे त हिन जो छा जवाज़ आहे। ऐं उन में असांजो लाड़कानो, असांजो हैदराबाद ऐं असांजा सखर जा ऐं कराची जा जेके एक्टिविस्ट ट्रांसजेंडर आहिनि, जेके पंहिंजे रोज़ीअ सां लॻल हुया, छो त हिन जहालत जे दौर में असां कुझु अहिड़ा ट्रांसजेंडर, अहिड़ा ख़्वाजा सरा हुयासीं जेके पढ़ियल लिखियल पंहिंजी रोज़ी पिया कयूं, ऐं असांखे मौक़ो ॾिनो हुयो प्लेटफॉर्म ते अचण जो, ऐं असां उन्हनि खे बिल्कुलु फुल परफॉर्मेंस जी रिज़ल्ट बि ॾिनी आहे। जीअं त असांजे लाड़काने में जेको आहे सो HIV एड्स जो प्रिवेलेंस रेट तमामु घणो आहे हिन टाइम ते, ठीकु आहे। ऐं असां उनजे रोकथाम जे लाइ बिल्कुलु में बि जेको आहे सो उन्हनि खे फ्री सर्विसिस ॾींदा हुआसीं त जीअं उहे जेको आहे HIV खां कीअं बची सघनि था। त अचानक ई असांखे हिकिड़ो तमामु घणो वॾो धचको मिलियो आहे, एतिरो सदमो पहुतो आहे असांखे ट्रांसजेंडरनि खे, जो असांजो का ग़लती हूंदी आहे इंसान ॿुधाए ॾींदो आहे त बाबा हीअ ग़लती आहे। मतिलब को बि जवाज़ कोन ॼाणायो वियो आहे। अच्छा, तव्हां जीअं ॿुधायो पिया त 101 मुलाज़िम ट्रांसजेंडर आहिनि सॼी सिंध में, त जेकॾहिं तव्हांखे 101 खे नौकरियुनि मां कढियो वियो आहे त इन सां केतिरा ट्रांसजेंडर हूंदा अंदाज़े मूजिबि सॼे सूबे में, सॼी सिंध में, जेके मुतासिर थींदा या जेके भोॻींदा, तकलीफ़ भोॻींदा? 70 जे अंदरि आहिनि असांजा ट्रांसजेंडर जेके रोटी सां लॻल हुया, ठीकु आहे, सिंध, पूरी सिंध मां। हाणे उहे वीचारा बेरोज़गार थी विया आहिनि। उन बेरोज़गारी सां गॾोगॾु असांखे इहो बि आहे त असांजो हिन विच में बि हाणे रिसेंटली हिकिड़ो गैप थियो हुयो जेको 3 महीननि जो हुयो। उन्हनि 3 महीननि में असां लाड़काने में तक़रीबन 12 ट्रांसजेंडर हुया जेके असां मतिलबु टेस्टियूं कराए उन्हनि खे HIV जो मेडिसिन्स वठी ॾिनियूंसीं। अगरि जेकॾहिं असांजो इदारो ई न हूंदो, असांजो इदारो कमु ई न कंदो, त पोइ असांजा ट्रांसजेंडर सर्विसिसनि खां मतिलबु महरूम थी वेंदा। ऐं प्लस में इहा ॻाल्हि आहे त असां फेडरल गवर्नमेंट खे बि थोरो इहा अपील कई हुईसीं त सर तव्हां जेको आहे सो इन्हनि ट्रांसजेंडर जेके रोज़ी सां लॻल हुया इन्हनि जी थोरी हेल्प कयो। ऐं UNDP जन खे बि इहा ई गुज़ारिश कनि त जीअं असांजूं नौकरियूं बहाल कयूं वञनि त असां अॻिते इहो पंहिंजो सिलसिलो कंटिन्यू। वरी महिरबानी अव्हांजी।